मोज़े सामाइन प्रोग्राम की 8वीं किस्त में दरगाह राशदिया जे पीर साहिबन जो ज़िक्र हली रहियो हो ऐं उन ज़िक्र के पाण अध में छॾियो हो ऐं हाणे 9वीं किस्त में पाण सैयद अली गौर शाह सानी उर्फ़ महाफ़े धणी रहमतुल्लाह अलैह जेको इन गादी जो चौथों पगारो हो उन खां शुरूआत करियूं था। सैयद अली गौर शाह सानी जो जन्म 11 रमज़ानुल मुबारक 1275 हिजरी बमुताबिक 14 अप्रैल 1859 ईस्वी ते थियो। खेनि संदन वालिद सैयद हिज़्बुल्लाह शाह जी शहादत बैदि 1890 ईस्वीअ में जमायत तरफ़ां पग ॿधाए चौथे पागारे तौर तस्लीम कयो वियो। ही बुज़ुर्ग जिस्मानी तौर कमज़ोर रहंदा हुआ, इन करे सफ़र करण दौरान जमायत जे तरफ़ां खेनि ढकियल डोली यानी महाफ़े में खणी हलण जो रवाज शुरू थियो। उन करे हिन पीर साहिब के जमायत महाफ़े धणी जे नाले सां यादि कंदी आहे। जीअं त संदुसि मसनद नशीनी खां अॻु में ई हुर जमायत ऐं अंग्रेज़ हुक्मराननि जे विच में टकराउ हलंदड़ हो, जंहिं टकराव जे नतीजे में संदन वालिद साहिब खे ज़हर ॾेई शहीद बि कयो वियो हो। उन करे खेनि मसनद नशीनी अहिड़ी टकराव वारी सूरत हाल में संभालणी पइजी वई। खेनि हर रोज़ अंग्रेज़नि जे ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियुनि जूं दाहूं मिलंदियूं रहंदियूं हुयूं। ॿिए तरफ़ अंग्रेज़ हुक्मरान पंहिंजी ताक़त जे नशे में कुझु ॿुधण लाइ तयारु न हुआ। अंग्रेज़नि सांगड़ में अवामी बग़ावत ख़िलाफ़ बलोचिस्तान मां कुझु सरकश माण्हुनि खे सांगड़ में वसाइण शुरू कयो, जिन अचण शर्त आम माण्हुनि सां ज़ुल्म करण शुरू कया, एतिरे हद ताईं जो कुझु लॼा लुट जा बि वाक़िया थिया, जिन ख़िलाफ़ हुरन जे बच्चू बादशाह जी हुकूमत अवामी शिकायतनि ते उन्हनि बलोच माण्हुनि ऐं कामोरनि खे सेखत ॾियणु शुरू कई। अहिड़ी रीति 1893 ईस्वीअ खां 1896 ताईं हुरन जे गोरिल्ला जथनि, अंग्रेज़ ऑफिसरनि ऐं संदुन हामियुनि ते हमला तेज़ करे छॾिया, जंहिं ते अंग्रेज़ सरकार जूं अहिड़े रद्द अमल खे ॾिसंदे वायूं बताल थी वियूं। अंग्रेज़नि पंहिंजे ॾाढ खे वधाए आम माण्हुनि खे गिरफ़्तार करे 1895 खां लोढ़नि में क़ैद करणु शुरू कयो, जेके अज़ियत खाना हुआ, जिन में औरतनि, ॿुढनि ऐं ॿारनि खे बि बंदि कयो वियो। अहिड़ी सूरत हाल में आम माण्हू उन छिकताण जी तेज़ी खां तंग थी पीर साहिब वटि आज़ार टारण लाइ अचण लॻा ऐं खेसि दाहूं ॾियण लॻा। ॿिए तरफ़ वरी अंग्रेज़नि बि पंहिंजी हार खे लिकाइण लाइ पीर साहिब खे पंहिंजो बनाइण जूं कोशिशूं शुरू कयूं। पीर साहिब इंतिहाई दूर अंदेशी सां उन छिकताण खे आर्ज़ी तौर घटाइण लाइ अवाम ते अंग्रेज़नि जी नाइंसाफ़ी जो बार हल्को करण लाइ कुझु नरमी अख़्तियार कई। नतीजे में अंग्रेज़ सरकार तरफ़ां खेसि शमसुल उलमा जो लक़ब ॾियण जी बि कोशिश कई वई, जेको पाण क़बूल न कयाऊं। उन बैदि पीर साहिब जी हसास दिलि सिंध जे माण्हुनि जे आज़ार खे घटाइण लाइ वेड़ बंदि करण जो फ़ैसिलो करे 1896 में बच्चू बादशाह ऐं संदुसि साथियुनि खे कारवायूं बंदि करे पंहिंजा सिर क़ुर्बान करण जो हुकुम जारी कयो। बच्चू बादशाह जे साथियुनि वेड़ में पंहिंजा सिर सदके कया ऐं बच्चू बादशाह पीर साहिब जे हुकुम ते गिरफ़्तारी पेश कई। बेरहम अंग्रेज़ सरकार वतन जी आज़ादी जे अज़ीम मुजाहिद खे माफ़ करण बजाए
सांगड़ में सरेआम फांसी ॾेई शहीद करे छॾियो। पीर साहिब खे अंग्रेज सरकार जे इन रवैये ते सख़्तु अफ़सोस थियो। पाण साॻे साल 24 जमादुल सानी 1314 हिजरी मुताबिक़ 30 नवंबर 1896 ते विसाल फरमाए वञी मालिक हक़ीक़ी सां मिलिया। सैयद शाह मर्दान शाह अवल कोट धणी रहमतुल्लाह अलैह पंजूं पागारो। सैयद शाह मर्दान शाह अवल जी विलादत बासादत 7 सफ़र 1279 हिजरी मुताबिक़ 1860 ईस्वीअ में थी। संदन वालिद पीर साईं अली गौहर शाह सानी जे विसाल बैदि खेनि 1896 में जमायत तरफ़ां पग ॿधाए 5 पागारे तौरु तस्लीम कयो वियो। जीअं त संदन वालिद साहिब जे ज़माने में ई पहिरीं हुर जिदोजहद शहीद बच्चू बादशाह जी शहादत सां पुॼाणी खे पहुची चुकी हुई। हुर जमायत ॿीहर अमुन बहाल करण ऐं ॾुखोयल सिंध जे मुल्कनि मोटाइण तरफ़ तवजह ॾिनो, पर नाअहल अंग्रेज़ हुकूमत हुरनि जी उन अमुन पसंदी खे संदन कमज़ोरी समझी ॿीहर अवाम सां ज़ुल्म जारी रखण जी शुरूआत कई। पीर साहिब आम माण्हुनि ऐं जमायत जी ख़बरचार वठण लाइ जॾहिं 1898 ईस्वीअ में सफ़र ते निकितो त संदसि उन दौरे ते बि पाबंदी हणंदे थरपारकर जे कलेक्टर खेनि हिकु हुकुमनामे ज़रिए 24 कलाकनि अंदरि पंहिंजी हदनि मां निकिरी वञण जो हुकुम जारी कयो, जंहिं ज़ालिमाना हुकुम ख़िलाफ़ हुर जमायत में ताव पैदा थियो ऐं हुरनि ॿीहर सोरश शुरू करे छॾी। पीर साहिब ॿीहर जंगी माहौल खे रोकण जी कोशिश कई, पर अंग्रेज सरकार हुरनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू करे ॾिनो। वॾे पैमाने ते गिरफ़्तारियूं शुरू कयूं वियूं। अंग्रेज सरकार हुर जमायत जे माण्हुनि खे लोढ़नि में बंदि करण जो अमल बि जारी रखियो। हालांकि पीर साहिब पहिरीं आलमी जंग में